हिकु मुल्क जो बादशाह तमामु सुठो भलो ऐं उनजी ज़ाल राणी उहा बि तमामु नेक दिलि ऐं सुठी हुई। ऐं जेको बि माण्हू हुननि वटि वेंदो हो त हू उन माण्हुनि जी मदद कंदा हुआ ऐं तकलीफ़ ऐं परेशानी जेका बि माण्हुनि में हूंदी हुई त उहा तकलीफ़ ऐं परेशानी उनजी दूरि कंदा हुआ ऐं पिणु उन्हनि जी मदद कंदा हुआ। ऐं बादशाह जो पंहिंजी ज़ाल राणी ते तमामु एतबार जाम हो ऐं बादशाह खे को बि औलाद न हो। बादशाह ऐं राणी फ़िलहालु त बे औलाद हुआ। त हिकु ॾींहुं बादशाह राति जो देरि सां वरियो ऐं राणी जे कमरे ॾांहुं वञणु लॻो त हिते राणी जे कमरे मां आवाज़ु आयो थोरो घणो ऐं बादशाह उहो आवाज़ु ॿुधो ऐं चवणु लॻो त राणी जे कमरे में केरु आहे। त बादशाह आहिस्ते आहिस्ते वञी लिकी ॾिसे त राणी हुजे न ऐं जीअं बादशाह राणी जे कमरे में वियो त राणी हुजे न। बादशाह राणी खे हेॾां होॾां ॻोल्हणु लॻो। नेठि महल जे पोयां हिकिड़ो दरवाज़ो हो खुफ़िया जेको महल जे पोयां हो। त बादशाह जी नज़र उन दरवाज़े पई त बादशाह जी नज़र उन दरवाज़े ते पई जेको महल जे पोयां हो। ॾिसे त राणी उतां वञे पई आहिस्ते आहिस्ते। त बादशाह बि उनजो पीछो करणु लॻो उन जे पोयां वियो। राणी खे ख़बर न हुई त को मुंहिंजो मुड़ुसु बादशाह मुंहिंजो पीछो पियो करे या मुंहिंजे पोयां अचे पियो। हाणे बादशाह बि अचे पियो राणी बि वञे पई त राणी हिकिड़े तमामु घाटे जंग में पुॻी ऐं बादशाह बि उनजे पोयां लॻो आयो। त उहा बादशाह जी ज़ाल राणी उन जंग में हिकिड़ो तमामु पुराणो खंडरु हुजे जीअं चइजे त का गुफ़ा हुजे उते पुॻी ऐं उन जे ॿाहिरां हिकिड़ो पथर जो दरवाज़ो उन खंडर खे उन गुफ़ा खे ॾिनो पियो हुजे पथर जो हुजे ऐं उन जे ॿाहिरां हिकिड़ो पथर हुजे जंहिं ते कुझु अखर वग़ैरह लिखियलु हुजनि ऐं उहा राणी उन अखर वग़ैरह पढ़ी ऐं एसिदो उन खंडर जो दरवाज़ो उन पथर तां खुली वियो पथर हटी वियो त राणी वैली उन मंझि ऐं दरवाज़ो बंदि थी वियो। बादशाह ॾिसी हैरान थी वियो परेशान थी वियो त हीउ छा मसइलो आहे। पोइ त बादशाह वापसी उतां मोटी आयो। पोइ त ख़बर न आहे राणी बि अलाए केॾी महिल वरी आई। त हिते बादशाह सोचणु लॻो जे राणी खे चवंदसि त मूंखे असलियत ऐं हक़ीक़त न ॿुधाईंदी ऐं मूंखे ख़बर न पवंदी ऐं हिन खे पकड़ींदसि ऐं हिन खे झलींदसि छा मसइलो आहे। त बादशाह चयो पंहिंजे सिपाही खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीअं तूं कॼी ऐं राणी जो पीछो कॼी त केॾांहुं थी वञे। त जॾहिं ॿी राति थी राणी वरी बि साॻी हथु झलियो निकिती उन महल जे पोयां दरवाज़े खां। हाणे अॻियां राणी हुजे पोयां सिपाही हुजे। बादशाह उन सिपाही खे चयो त तूं उन राणी जो पीछो कजां। नेठि राणी आई उन साॻी खंडर में त अंदरि ढरी त सिपाही बि अंदरि ढरी वियो सॼी हक़ीक़त ॾिसी आयो। त हिते सिपाही खे डपु थियो ऐं सिपाही खे ख़ौफ़ु थियो। सिपाही उन खंडर मञा उन महल मञा निकिरी ऐं वापसी वरी आयो ऐं बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त बादशाह चवणु लॻो त ठीकु आहे सुभाणे आउं ख़ुदि वेंदसि इन खंडर में ॾिसंदसि छा मसइलो आहे। जॾहिं टियों ॾींहुं थियो राणी साॻी हथु झलियो ऐं बादशाह ऐं सिपाही बि गॾु निकिता। त राणी ढरी अंदरि उन खंडर में त बादशाह ऐं सिपाही बि ढरिया उन खंडर में। राणी खे ख़बर न हुई त बादशाह ऐं सिपाही मुंहिंजे पोयां आहिनि। त हिते उन खंडर जो उन गुफ़ा जो दरवाज़ो बंदि थी वियो हलियो। हाणे उहा राणी ख़बर न आहे केॾांहुं वई खंडर तमामु वॾो हुजे ख़ौफ़नाक हुजे ख़तरनाक हुजे। हाणे बादशाह ऐं सिपाही हेॾां होॾां ॻोल्हणु लॻा त बादशाह ॾिसे त उनजी ज़ाल राणी संगरनि में या रसनि में चइजे त ॿधी पई हुजे क़ैद थी पई हुजे। त हिते बादशाह उनखे ॾिसी हैरान थी वियो ऐं बादशाह चवणु लॻो त तूं हिते क़ैद थी पई आहीं ऐं हितां तूं आई आहीं महल मञा हींअर ऐं तूं हींअर क़ैद थी पई आहीं मसइलो छा आहे। त हिते उन राणी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं राणी चवणु लॻी त जेका राणी तो ॾिठी हींअर महल मञा आई आहे बादशाह खे चवणु लॻी त का उहा राणी न आहे असुलु राणी आऊं आहियां तुंहिंजी ज़ाल। पोइ बादशाह चवणु लॻो त पोइ हू केरु आहे। त हिते उहा राणी चवणु लॻी पंहिंजे मुड़ुसु बादशाह खे त हू हिकु जादूगरियाणी आहे ऐं मुंहिंजो हुन रूप खयों आहे ऐं मूंखे क़ैद करे छॾियो आहे झले हिते ऐं तोसां गॾु रहे थी उहा जादूगरियाणी आहे। त हिते उहा जादूगरियाणी बि पुॼी वई। त जादूगरियाणी चवे त तुंहिंजी ज़ाल आऊं राणी आहियां। त असुली राणी चवे त आऊं तुंहिंजी ज़ाल राणी आहियां। हाणे बादशाह हिते परेशान थी वियो। त बादशाह हिते चवणु लॻो ॿिन्ही राणियुनि खे त हिकिड़ो सुवालु अव्हां खां पुछा करियां थो उनजो मूंखे जंहिं बि जवाबु सही ॾिनो उहा मुंहिंजी असुली ज़ाल आहे। त राणियूं ॿई चवणु लॻियूं त भले ठीकु आहे। त बादशाह चवणु लॻो त शादी कॾहिं थी हुई असांजी पंहिंजी शादी कॾहिं थी हुई ऐं मूं अव्हांखे शादी जी राति कहिड़ो तोहफ़ो ॾिनो हो। हाणे जेका असुली राणी हुई उनखे त हर शइ जी ख़बर हुई उन यकदमि ॿुधायो। त हिते जादूगरियाणी खे कावड़ अची वई ऐं उहा पंहिंजे असुली रूप में अची वई ऐं चवणु लॻी त अव्हांखे आउं मारे छॾींदसि। त बादशाह चवणु लॻो त तो राणी मुंहिंजी ज़ाल जो छो रूप वरितो ऐं छो हिनखे हिते क़ैद कयई कहिड़ी वजह आहे कहिड़ी ॻाल्हि आहे। त जादूगरियाणी चवणु लॻी त आऊं बादशाही करणु चाहियां थी ऐं तुंहिंजी बादशाही ते राज करणु चाहियां थी ऐं तंहिंजे करे आऊं
हिन राणी खे बि मारींदसि ऐं तोखे बि मारींदसि। त हिते बादशाह चवणु लॻो त तूं ईअं कीअं मारींदे, तोखे आउं न छॾींदसि। हाणे हिते बादशाह ऐं जादूगराणी ॿई विढ़ण लॻा पाण में। हाणे जादूगराणी त ज़ोर हुजे, हुन वटि त जादू हुजे, कारो इल्मु हुजे, ताक़तूं हुजनि, त ॿई विढ़ण लॻा। बादशाह तमामु जाम ज़ख़्मी थी वियो। त हिते उहा राणी पंहिंजो पाण खे आज़ादु करे ऐं जीअं तीअं आई त उनखे कुझु अखर यादि हुआ, कुझु जादू इल्मु जेको हो उहो यादि हो, कुझु मंत्र यादि हुआ ऐं चवणु लॻी त आउं उहे पढ़ां जेके मूंखे कंहिं टाइम में मुंहिंजी ॾाॾी सेखारियो हो। त बादशाही ज़ाल राणी उहो मंत्र, उहे अखर जेके चवजनि उहा पढ़णु लॻी। त उते उन जादूगराणी जो इहो असरु ख़तमु थियणु लॻो ऐं हू कमज़ोर थी वई। त हिते बादशाह पंहिंजी तलवार सां जादूगराणी ते वार करे छॾियो ऐं जादूगराणी उन महिल ख़तमु थी ऐं मरी वई हली। पोइ उहा उनजी असुली ज़ाल बादशाह जी राणी आई, बादशाह खे भाकुर पाए मिली ऐं पोइ ॿई ॼणा निकिता उन खंडर मञां, उन महल मञां। सिपाही त ख़बर न आहे हले केॾी महिल भॼी वियो, उनखे डपु थियो। बादशाह ऐं राणी ॿई उन खंडर मां निकिरी पंहिंजे महल में आया ऐं सॼी हक़ीक़त करे माण्हुनि खे ॿुधायो। ऐं बादशाह चवणु लॻो त असुली राणी इहा आहे, सॼी हक़ीक़त करे माण्हुनि खे ॿुधाई। त माण्हू हिते ख़ुशि थिया ऐं चवणु लॻा त असुली राणी अची वई। राणी तमामु नेक दिलि हुई, रहमदिल हुई। बादशाह बि तमामु नेक दिलि रहमदिल हो, हर ॾुखे वक़्त में माण्हुनि जी मदद कंदा हुआ। पोइ त हसी ख़ुशी सां उहो बादशाह ऐं उनजी ज़ाल राणी रहणु लॻा ऐं जादूगराणी बि ख़तमु थी वई हली, उनखे बि हिननि मारे छॾियो। दोस्तो, कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।